हींअर प्रायल सिटी खां प्रायल सिटी रिपोर्टर सैयद मुख़्तार हुसैन शाह प्रायलो भरिसां गुज़रियल ॾींहुं जहिड़े दौरान क़तल थियल उॾा बिरादरी जा 3 ॼणनि जे मतुलनि जा मड़ हथियारनि जे छांव में दफ़नाया विया। क़तल थियल 3 ॼणनि जा तालुक ॻोठ क़ाइमदीन उॾे जा रवासी हुया, जंहिंजी जनाज़े मां नमाज़ ॻोठ क़ाइमदीन उॾे में थी गुज़री, जंहिंखां पोइ 3 ॼणनि जा मड़ हथियारनि जे छांव में पीर टोपो में दफ़नाया विया। फैज़मंद पिंडो वारो इलाइक़ो हिन वक़्तु नोगे एरिया बणियल आहे। उॾा ऐं नारेजा बिरादरी हलंदड़ खूनी तकरार करे मोर्चाबंदी बणियल आहिनि। जहिड़े दौरान टोटल नारेजा ऐं उॾा बिरादरी जा क़तल थियल 17 ॼणनि जा थी चुका आहिनि, जंहिंमें 9 ॼणा नारेजा, 8 ॼणा उॾा बिरादरी जा ऐं उॾा बिरादरी जा 3 ॼणा ज़ख़्मी आहिनि। हिन वक़्तु इलाइक़ो जेको आहे फैज़मंद पिंडो थाणे जी हद कचे वारो हथियारनि जे जेको आहे सो मोर्चाबंद लॻा पिया आहिनि। वॉइस ऑफ प्रायल जे पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारजो।